अबू ज़ेबी जे वली अहद शेख ख़ालिद बिन मोहम्मद बिन ज़ैद अल निहान के निशाने पाकिस्तान जे एज़ाज़ सां नवाज़ियो वियो। ऐवान सदर में कोठायल तकरीब में सदर आसिफ अली ज़रदारी वली अहद के निशाने इम्तियाज़ सां नवाज़ियो। तकरीब में वज़ीर आज़म, सेनेट चेयरमैन, वफ़ाकी वज़ीर, सेनेटर्स, आर्मी चीफ बिलावल भुट्टो ज़रदारी, ख़ातून अवल आसिफा भुट्टो ज़रदारी ऐं ॿिया अमलदार शरीक। वली अहद ऐवान सदर आमद दौरान सदर आसिफ अली ज़रदारी मुअज़्ज़िज़ मेहमान जो शानदार इस्तक़बाल कयो। पाकिस्तान और यूएई विच में गडियल यादाश्तन और मुहाइदन वारी तकरीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ और अबू ज़ेबी के वली अहद की ख़ुसूसी शिरकत। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर, नायब वज़ीर आज़म इसाक डार और ॿिया तकरीब में शरीक थिया। ॿिन्ही मुल्कनि विच में बैंकिंग के शोबे में सहकार की दस्तावेज़न की ॾे वठ थी। अबू ज़ेबी के वली अहद शेख ख़ालिद बिन मोहम्मद ज़ैद अल निहान के मान में आशियानो पिणु ॾिनो वियो। सिंध काबीना डबल डेकर बसुन समेत वधिक इलेक्ट्रिक बसुन की खरीदारी की मंजूरी दे छी। डाउ मेडिकल साइंस फाउंडेशन कायम करण की भी मंजूरी। सिंध हुकूमत पारा बसूं खरीद करने वफाक के फंड जारी करण जो मुतालबो। सीनियर वजीर शर्जील इनाम मेमण चयो आहे तो वजीर आजम के दरख्वास्त कंदा तो वायदे तहत 180 बसूं फराहम करे। सिंध हुकूमत औरतुन के पिंक स्कूटीज मुफ्त में दी। औरतुन लाइ पिंक टैक्सी सर्विस भी शुरू कई वे। वर्ल्ड बैंक के सहकार से 2.5 लाख घरन के सोलर प्लेट्स फराहम कया विदा। के4 मनसूबे के जल्द मुकम्मल कयो विदो। वरी वज़ीर मुराद अली शाह की सदारत हेठ सिंध काबीना जो इजलास। वरी वज़ीर पारा तरक्याती कम तेज़ी से मुकम्मल करने की हिदायत। संदर चवण है तो जिन स्कीमुन ते कम सुस्त है उन्हनि में तेज़ी आंदी। रमज़ान मुबारक जो महीनो अची रो है। इंतजामिया खाधे पीते के शयन के अगन ते ज़ाब्तो रखे। ज़ख़ीरे खोरी कंहिं भी सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। हथरातू महांगाई ते सख्त कार्रवाई कई वने। सिंध असेंबली में अपोजिशन पार्टी पारा प्री बजट इजलास घुराइण जो मुतालबो। अपोजिशन लीडर अली खुर्शीदी वडे वजीर मुराद अली शाह के खत लिखी छो। खत में चयो वियो है तो सिंध असेंबली के ज़ाब्तन मूजिब प्री बजट बहस जनवरी का मार्च ताईं लाज़मी है। नए माली साल की शफाफ रिथाबंदी लाइ असेंबली मेंबरन की मुशावरत जरूरी है। फेबरवरी जो महीनो खत्म थियण ते आहे। सिंध हुकूमत अञा ताईं प्री बजट इजलास नाहे घुरायो। आइन और कानून की बालादस्ती लाइ गड थिया आहियूं ऐं रियासत के मजबूत करण की कोशिश करूं पिया। अपोजिशन लीडर उमर अयूब चयो आहे तो शहबाज शरीफ और मोहसिन नकवी के जन कॉन्फ्रेंस करण का रोकण जो मशवरो ॾिनो। उन्हनि खे 23 मार्च ते डफर एवार्ड ॾिनो वञे। बैरिस्टर गोहर जो चवण आहे तो मुखालिफ धुर जी कॉन्फ्रेंस कामयाब रही। मुखालिफ धुर जी पार्टियुनि जी कॉन्फ्रेंस के रोकण लाइ इंतजामिया होटल बंद करे छॾियो। अॻवान दरवाज़ो टपी होटल में दाख़िल थी विया। पाकिस्तान की मैशत दुरुस्त रस्ते हले पई। नारे वारे वफ़ाकी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो तो PIA की निजकारी बियो भेरो कई पई वने। क़ौमी एयरलाइन जो बियो भेरो री लॉन्चिंग से बेहतर नतीजा सामू अची वींदा। क्रिप्टो करेंसी लाइ काउंसिल जोड़ने ते मुशावरत जारी है। 20 का 22 मिलियन मानू क्रिप्टो करेंसी से लाॻापियल आहिनि। क्रिप्टो करेंसी से 20 का 25 अरब डॉलर की सीड़पकारी कई वई है। ऑपरेशन स्विफ्ट रिटार्ट के 6 वरे मुकम्मल। वजीर आजम, चेयरमैन, जॉइंट चीफ ऑफ स्टाफ सर्विसेज चीफ तरफा हथियारबंद फौज के बेटा पेश। वजीर आजम शहबाज शरीफ चयो आहे तो 27 फरवरी 2019 ते दुश्मन के बुधायो वियो तो पाकिस्तान पंहिंजे सरहदुनि की हिफाजत की भरपूर सलाहियत रखे थो। भारत के खिते में अगराई जो मुंह तोड़ जवाब ॾिनो वियो। ऑपरेशन स्विफ्ट रिटार्ट में पाकिस्तान एयरफोर्स पंहिंजी अस्करी सलाहियतुनि जो मुज़ाहिरो कयो। अस्करी क़यादत पारां हथियारबंद फौज के हौसले, प्रोफेशनलिज्म और कुर्बानी की साराह। ISPR जो चवण आहे तो ऑपरेशन स्विफ्ट रिटार्ट भारत की बिना जवाब अगराई खिलाफ मजबूत और मोहतात जवाब हो।
ऑपरेशन पाकिस्तान जे पंहिंजे ख़ुद मुख्तारी ऐं इलाक़ाई सलामती जे अज़्म खे हिकु भेरो ॿीहर साबित कयो। हथियारबंद फ़ौज कंहिं बि ख़तरे जो मुक़ाबिलो करण लाइ तयारु आहे। वतन के ये तलवार की जो धार पे पले, सफेद दुश्मनों को फिर से चीरते ये शेर है चले। कसम है हिलाल की भले जो मौत भी गले लगे, गाज़ियान हैदर ने सारे मुस्तफा है फिर बड़े। ऑपरेशन स्विफ्ट रिटार्ड के 6 वरिय मुकम्मल थियण ते ISPR दुश्मना सुन जे नाले सां गीत जारी करे छॾियो। गीत में वतन जे जानबाज़ सबूतनि तरफ़ां मुल्की दिफ़ा लाइ अहद जो इज़हार कयो वियो ऐं 27 फरवरी 2019 खे मुल्की तारीख़ जे अहम वाक़िअनि जे तौर ते उजागर कयो वियो। पाक फ़िज़ाया 27 फरवरी ते सरहदी अदनि जी भञकड़ी खे नाकाम बणाईंदे 2 भारती विढ़ाक जहाज़ किराया। ऑपरेशन दौरान हिकु भारती पायलट अभिनंद खे बि गिरफ़्तार कयो वियो। मुस्तफ़ा आमिर क़त्ल केस जी जवाबदारनि अरमग़ान ऐं शिराज जी जिस्मानी रिमांड में 5 ॾींहनि जी वार। दहशतगर्दी तोड़ अदालत जवाबदारनि जी मेडिकल कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। मुस्तफ़ा आमिर क़त्ल केस में IG सिंध ऐं कराची पुलिस चीफ वज़ीर आला हाउस तलब। इजलास में मुस्तफ़ा आमिर क़त्ल केस जी जांच में अॻुवाई बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। ईंदड़ हिकमत अमली ते ग़ौर वीचार कयो वेंदो। सिंध जे सीनियर वज़ीर शहजिन इनाम मेमोर डॉक्टर फारूक सत्तार जे बयान खे सियासी डाड़ करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त फारूक सत्तार सियासत जे वॾनि डाड़नि मां हिकु आहे। फारूक सत्तार जा इल्ज़ाम हक़ीक़त खां वधीक सियासी तमाशो आहिनि। फारूक सत्तार खे तनक़ीद करण खां अॻु हक़ीक़तुनि ऐं अङनि अखरनि जो मुतालो करणु घुरिजे हा। KMC, KDA ऐं वाटर बोर्ड ख़ुदि मुख़्तियार इदारा आहिनि। उहे समूरा इदारा पंहिंजनि माली मामलनि जा पाण ज़िम्मेवार आहिनि। सिंधु दरिया मां केनाल कढण खिलाफ़ मोरे ऐं टंडो आदम में शटरबंद हड़ताल GS सिंध महाज जे सॾ ते मोरे में शाही बाज़ार, रेशम बाज़ार, मेन रोड, दर्स रोड, दादू रोड ते कारोबार बंदि रखियो वियो। शहर में पुलिस अटाला मुक़रर। टंडे आदम में मुख्य बाज़ार, शाही बाज़ार, MA जिना रोड, मुंबई बाज़ार, खजी बाज़ार, लतीफ़ गेट, सचल सरमस्त रोड ऐं स्टेशन चौक समेत ॿिया कारोबारी मर्कज़ बंदि। रोडनि ते ट्रैफ़िक में मामूल खां घटि। मीरपुर बठोरो ऐं रिपड़ी में केनालनि ख़िलाफ़ एहतजाजी रैलियूं कढियूं वियूं। कराची में टिकटॉक ठाहिण दौरान ज़ाल हथां गोली लॻण सबबि मुड़ुसु मारिजी वियो। इतला ते पुलिस पहुची लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कयो। औरत गिरफ़्तार। पुलिस मूजिबि ॻोठ अलाबख्श भुट्टो चौक वेझो गोली लॻण सबबि अब्दुल अज़ीज़ शेख मारिजी वियो। वाक़ियो टिकटॉक सबबि पेश आयो या नौजवान खे क़त्ल कयो वियो आहे। जांच कई पई वञे। मीरपुर बुरड़ो भरिसां मामूली ॻाल्हि तां झेड़े में पीरसन क़त्ल। ॻोठ अरबाब बुरड़ो में ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां बुरड़ा बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो थी पियो। सिरोटो लॻण सबबि 60 वरे जो जुम्मू बुरड़ो क़त्ल थी वियो। लाश अस्पताल मुंतक़िल। चैंपियंस ट्रॉफी मां ॿाहिरि थींदड़ क़ौमी क्रिकेट टीम ऐं बांग्लादेश विच में मैच बरसात सबबि मुलतवी। ॿिन्ही टीमुनि खे हिकु पॉइंट ॾिनी वई। ॿई टीमूं सेमीफाइनल जी जोड़ मां अॻई ॿाहिरि थी चुकियूं। आई मिठी में सिंध जी रांदियुनि वारे खाते पारां लॻायल थर स्पोर्ट्स मेलो ॿिए ॾींहं बि जारी। मेले में मुख़्तलिफ़ रांदियुनि, घोड़नि जी डोड़, रसाकशी, क्रिकेट, कोडी कोडी जा मुक़ाबला थी रहिया आहिनि। उठनि ऐं घोड़नि जी डोड़ में सवार ऐं शौक़ीन वॾे अंग में मेले में पहुतल।